चाहियूं इन ते अॼु 6 जून आहे 2022। 6 जून 2021 ते हिकु तारीख़ी ॾींहुं हो जंहिंमें सॼी सिंध जा सूर्य पुट ऐं न्याणियूं पंहिंजे उन्हनि मारवड़नि जी मदद लाइ हिते कराची में अची उन्हनि धरणो हुयो, तारीख़ी धरणो हुयो, जेके काठोड़ या मलीर जे इलाइक़नि में जिन जे ज़मीनुनि ते मलिक रियाज़ ऐं बहरिया टाउन जा जेके दहशतगर्द कब्ज़ो करे रहिया हुआ। रमज़ान जो महीनो हो, उन में न्याणियुनि जे मथां जेके बुलडोज़र चाढ़िया विया पिए, जेके नौजवाननि खे जेको उते पुलिस जेके गुंडागर्दी जेका मलिक रियाज़ जा जेके गुंडा उन्हनि खे तशद्दुद करे रहिया, उन्हनि जी जेका वीडियो हुई उहा ईअं फ़लस्तीन में जीअं इसराइल जे ज़ुल्म ख़िलाफ़ु थींदी आहे उहा वायरल थी। तंहिंखां पोइ सॼी सिंध उथी बीठी ऐं उहा अची 6 जून ते बहरिया टाउन जे गेट ते हुन तारीख़ी धरणो हुयो, जंहिं धरणे खे नाकाम भरण लाइ मलिक रियाज़ पंहिंजे गुंडनि सां जेके उन जा अॻु में दहशतगर्द मौजूदु हुआ पंहिंजा गेट पाण साड़ाए चंद लखनि रुपयनि जो नुक़सानु करे असांजे अरबें रुपयनि जी ज़मीनूं हड़प करण लाइ इहो हिकिड़ो ड्रामो कयो जेको हुनजो नाकाम वियो। असांजा नौजवान असांजा जेके बि अॼु बि उन जी जदोजहद में आहियूं, अॼु बि उन जे ख़िलाफ़ु आहियूं ऐं अॼु सॼी सिंध में अॼु मलीर प्रेस क्लब ते थियो आहे, सॼी सिंध में उहे मुज़ाहिरा थिया आहिनि, एहतिजाज थिया आहिनि। असां हमेशह तव्हांखे यादि हूंदो 2015 10 जून ते असां बहरिया टाउन जे ख़िलाफ़ु बहरिया जे गेट ते जसकम 4 कलाक धरणो हुयो ऐं मुकमल ट्रैफ़िक जाम हुई। उन्हनि ॾींहंनि में तव्हांखे यादि हो त हिकिड़ो पथर बि कोन लॻो ऐं हीउ जेको हुननि ड्रामो कयो हो जंहिंमें बि असांजा कारकुन सभु पुरमन हुआ, हिननि जा माण्हू आया जिन्हनि इहे बाहियूं ॾेई करे